हाज़िरी में वकील साहब असांजो नओं थियो जेको बैरिस्टर शॉप सरकी साहब हुयो उन जी हाई कोर्ट जी हुई बार जी पंहिंजी इलेक्शन उहा ख़त्म थी आहे। अॼु अपरेट थियो आहे ऐं हुन टाइम वधो आहे त मूंखे ॾियो त हफ़्ते जो टाइम शायदि हुननि खे मिलियो आहे। 13 तारीख़ जेका आहे सो वरी अचे हिते पंहिंजो केस आर्ग्यू कंदो। मुखालफ़न जा इहे हूंदा आहिनि त माना जेको आहे डिले प्रैक्टिस कई पई वञे केस में जाणी वाणी डिले पई थिए ऐं तव्हांजे नाले ॿुधाए चयो वेंदो आहे त उन्हनि जो वकील गैर हाज़िर रहंदो आहे अक्सर हाज़िरनि मां। बाबा मुंहिंजो वकील त हर हाज़िरी में मौजूदु आहे। हिकिड़ो वकील साहब जेको असांजे पैनल ते आहे जेको बुरहान जो वकील हुयो उन जे वालिद साहब भला लिखियल ॻाल्हि त उहो कोन्हे न। अब्दुल रज़ाक सूमरो साहब लिखी सघे थो। उन जी तबियत जी सभिनि खे ख़बर आहे। 2 हाज़िरियूं जेके आहिनि उन जी तबियत जे करे उहो अटेंड न करे सघियो पंहिंजे वालिद साहब जी तबियत जे करे। हुन इन खां एक्सक्यूज़ कई त मुंहिंजे वालिद साहब जी तबियत सही न आहे मां करे नथो सघां। त तंहिंजे करे असां वकील पंहिंजो नओं लास्ट हाज़िरी ते आंदो जंहिं पंहिंजी सबमिट कयो आहे। अॼु हुन डेट वधी आहे त मूंखे ॾियो छो इन विच में हुनजी पंहिंजी इलेक्शन ई कराची हाई कोर्ट बार जे सदारत जी इलेक्शन ई जेका हुन खटी हाणे उहो अचे हिते पंहिंजे हुन ते आयो आहे। इहो त हुनजो हक़ु आहे जॾहिं वकील साहब। बाक़ी डिले टैक्टिस ना हिन महिल हाई कोर्ट आहे। हाई कोर्ट में ऑलरेडी ई केस असांजो हलंदड़ आहे। हाई कोर्ट असांखे स्टे ॾिनो आहे। मां सरदार ख़ान हिन महिल वेठो आहियां उन स्टे ॾिनो अथनि त जेसि ताणी केस ॿुधियो न वञे तेसि ताणी तव्हां हिते कंहिं बि क़िस्म जी प्रोसीडिंग न कयो असांजे फ़र्द जुर्म आयद करण जे लिहाज़ पोइ उते भला हे धुर पेश न थी थिए। पोइ हाज़िरी जेका थी इन खां 2 हाज़िरियूं अॻु में थी चुकियूं आहिनि। पोइ हाज़िरी में कोर्ट जे हादे में मौजूदु हा पर कोर्ट जे कमरे में अचण वञण सां हिननि खे तकलीफ़ पई थिए। पर कोर्ट आहे न हिन महिल हिते मां बीठो हुजां सॾ ते मां न वञा इन खां ई तव्हां डिले केरु थो करे। कोर्ट जे अंदरि बीठो बि हुजां वकील बि मां सां गॾु हुजे कोर्ट जे अंदरि न वञा त उहो छा उनजो छा मतिलबु आहे। सिधी ॻाल्हि आहे।